रहमान-उर-रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ देह सारे ॾई न पचारे मिढ़निया महिरबान घणो। आऊं गंदो गुनाहनि में तूं गनी रब गफ़ार, तुंहिंजे करम करी त लहनि गमो गुबार, बख़्शी बख़्शणहार ख़ताऊं हिन ख़ताकार जूं। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेदु करियां थी तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदव, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजनि प्यारनि सां हुजो। माह रमज़ान जो ही ख़ूबसूरत महीना त ॿिया बि हूंदा आहिनि ऐं माह रमज़ान जा बि 30 या 29 ॾींहं थियनि था। रहमतुनि भरियो रमज़ान, बरकतुनि भरियो रमज़ान, अज़मतुनि भरियो रमज़ान, बख़्शिश भरियो रमज़ान ऐं दोज़ख जे अज़ाब खां छोटकारे जो जेको ही ॾहो असांखे मिले थो। यकीननि असांजूं इबादतूं, अव्हां जूं इबादतूं, अलाह तबारक व ताला खे राज़ी करणु, निमाज़ूं, क़ुरान पाक पढ़णु, ज़िक्र करणु ऐं उहो ज़िक्र जेको ज़िक्र क़ल्बी आहे, जेको असांजे क़ल्ब में यानी मुसलसिल हलंदो रहे थो। पंहिंजे रब खे यादि करियूं था ऐं यकीननि अलाह तबारक व ताला असां गुनहगार बंदनि खे यकीननि मुआफ़ करे थो, छो त हू रब रहीम आहे, हू रब करीम आहे, हू रब गफ़ूर आहे, हू रब सत्तार आहे। अनेक सिफ़तूं आहिनि अलाह तबारक व ताला जूं। अलाह तबारक व ताला पंहिंजे बाने जो त इंतज़ारु कंदो आहे त मुंहिंजो बानो मूंखां घुरे त आउं उनखे ॾियां, बसि घुरण जो सलीक़ो असांखे अचणु खपे। ऐं जॾहिं असां दुआ घुरूं था त अलाह तबारक व ताला खां इहो बि घुरूं त मुंहिंजा परवरदिगार तूं असांखे घुरण जो सलीक़ो सेखारे छॾ, असां उहो घुरूं जेको तूं चाहीं थो ऐं असां उहो करियूं जेको तूं चाहीं थो। असां उन राह ते हुजूं जेका राह तूं असांजे लाइ मुंतख़िब कई आहे, जेका राह तूं असांजे लाइ चूंडी आहे। नाज़रीन, इबादतुनि जो सुरूर ऐं रहमतुनि भरियो महीनो ऐं अॼु जो जेको ही प्रोग्राम आहे, अॼु जेका ट्रांसमिशन अव्हां ताईं पहुची रही आहे, 26 रोज़े में मौजूदु आहियूं ऐं भलारी राति 27 जी उहा राति जेका ताक़ रातिनि में ॻणी वञे थी ऐं घणो फोकस्ड पाण हूंदा आहियूं 27 जी राति ते, यानी लैलतुल क़द्र जी राति। उहा राति जेका हज़ारे रातुनि खां अफ़ज़ल आहे, उनजी इबादत जेका हज़ारे रातुनि जी इबादतुनि खां अफ़ज़ल इबादतुनि जी राति आहे। अलाह तबारक व ताला पाण सभिनीनि खे इबादत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं अलाह तबारक व ताला खे रिझाइण जो जेको ॾांहुं आहे उहो असांखे अची वञे। नाज़रीन, हीअ ट्रांसमिशन अव्हां ताईं महरान टेलीविज़न जे तरफ़ पहुचाई वञे पई हिन वक़्तु। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो। नाज़रीन, अज़मत रमज़ान में सहकार बि मौजूदु आहे। हिकिड़ी ॻाल्हि चवणु चाहींदसि मां ज़रूरु त पहिरें रोज़े खां वठी 26 रोज़े ताईं कंटिन्यूअसली हीअ ट्रांसमिशन अव्हां ताईं पहुचाई वञे पई। मुंहिंजे समूरनि साथियुनि जो हिन में पंहिंजो पंहिंजो किरदारु मौजूदु आहे। मुर्तज़ा मजबूर साहब असांजा मैनेजर ओवरऑल मैनेज कंदा आहिनि, प्रोग्राम मैनेजर आहिनि। ख़ालिद जाकिरानी साहब मौजूदु आहिनि। हिन टीम में जेतिरा बि मेंबर्स मौजूदु आहिनि उन्हनि सभिनीनि जो साथ, बासलम हिते मौजूदु आहिनि, इन्हनि जो साथ, इन साथ सां हीअ ट्रांसमिशन अव्हां ताईं पहुचे पई। सभिनीनि जी महिनत आहे ऐं स्क्रीन ते अव्हां मूंखे ॾिसी रहिया आहियो। इन खां अलावा बि साथ मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो भरपूर साथ मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट हमेशह खां नालो आहे नाज़रीन हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो ऐं BBS खे पाकिस्तान जे आला मयार जी चांहि बि चयो वञे थो। नेल्सन पैंट्स जो नाज़रीन साथ मौजूदु आहे। रंग ज़िंदगी जो नेल्सन पैंट खे आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड चइजे थो, जेको 25 सालनि खां पंहिंजे सार्फ़िन खे आला मयार जो पैंट फ़राहम करे रहियो आहे ऐं 25 इज़ाफ़ी कवरेज बि ॾींदो आहे, जंहिंसां तव्हां घटि पेंट जे मिक़दार में वधीक जाइ खे रंग बि करे सघंदा आहियो। तव्हां नेल्सन पैंट जी फ्री कलर एडवाइज़री सर्विस बि नाज़रीन इस्तेमालु करे सघो था, जंहिंजे ज़रिए तव्हां क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां राब्ते में अची वेंदव। ऐं चयो वञे थो रंग ज़िंदगी जा सभु रंग हसीन ऐं ख़ूबसूरत हूंदा आहिनि, ईअं ई तव्हां पंहिंजे घर खे बि ख़ूबसूरत बणाए सघो था। उनखां अलावा तावन मौजूदु आहे टैंग बणाइण वारनि जो, टैंग बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। नाज़रीन, टैंग में विटामिन C आहे, विटामिन D आहे, ज़िंक सां भरपूर आहे। हीअ ड्रिंक एनर्जेटिक रमज़ान बणाए थी। डिफरेंट फ्लेवर्स मौजूदु आहिनि ऐं हर फ्लेवर पंहिंजे पंहिंजे मयार मुताबिक़ तमामु बहितरीनु मयार टैंग जो क़ाइमु रखंदो अचे पियो। क्विज़ जो भरपूर नाज़रीन साथ मौजूदु आहे। हक़ीक़ी ज़ाइको, हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जो भरपूर नाज़रीन साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। उनखां अलावा साथ मौजूदु आहे वाइटल जो। नाज़रीन, वाइटल पीओ, ज़िंदगी जियो
ऐं फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूदु आहे। बाक़ी सभु ॿियनि जे लाइ फॉर्मी मुंहिंजे लाइ ऐं GFS बिल्डर्स जो भरपूर साथ मौजूदु आहे पंहिंजे मुस्तक़बिल जी बहितरीन चूंड। नाज़रीन, अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो, सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान। हिन तरफ़ आयल मुअज़्ज़िज़ महिमान मुंहिंजे अॻियां मौजूदु आहिनि। असां सां हिन वक़्तु ट्रांसमिशन में मौजूदु आहिनि मुफ़्ती अब्दुल बाक़ी सुमरो साहब। अव्हांखे मां दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। नाज़रीन, हुन खां अलावा मुंहिंजे अॻियां मौजूदु आहिनि इमरान सुलैमान साहब, नातख़्वान आहिनि ऐं नातिया कलाम हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ज़िक्र हिन महफ़िल में अव्हां ताईं पहुचायो वेंदो। सो असां बिस्मिल्लाह कयूं था। मां तव्हांखे बि भलीकार चवंदमि। असलम भाउ, ठीकु आहियो, ख़ुशि आहियो? माशाअल्लाह जी। सो हाणे पाण हमद शरीफ़ ॿुधण जी सादत नसीब कयूं था। जी बिस्मिल्लाह, इमरान सुलैमान साहब। हस्बी रब्बी जल्लल्लाह माफी कल्बी गैरल्लाह। हस्बी रब्बी जल्लल्लाह माफी कल्बी गैरल्लाह। नूर मोहम्मद सल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। नूर मोहम्मद सल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। मेरे मौला 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 अल्लाहु 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 अल्लाहु। खुल जाएं दर जन्नत के, दोज़ख की सब आग बुझे। खुल जाएं दर जन्नत के, दोज़ख की सब आग बुझे। दिल से कोई एक बार कहे ला इलाहा इल्लल्लाह। दिल से कोई एक बार कहे ला इलाहा इल्लल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। मेरे मौला 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 अल्लाहु 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 अल्लाहु। अव्वलो आखिर है अल्लाह, बातिनो ज़ाहिर है अल्लाह। अव्वलो आखिर है अल्लाह, बातिनो ज़ाहिर है अल्लाह। हाफिज़ नासिर है अल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। हाफिज़ नासिर है अल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। मेरे मौला 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 अल्लाहु 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 अल्लाहु
اللہ اللہ جل جلالہ وجل ذکرہ وجل سبحانہ. سبحان اللہ جی، سبحان اللہ، ماشاء اللہ. ناظرین، عظمت رمضان میں وقت साही जो थी वियो आहे. असां शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था. ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में. उन खां अलावा नेल्सन पेंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे. रंग ज़िंदगी जो टैंक जो भरपूर नाज़रीन साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में. उन खां अलावा साथ मौजूदु आहे क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु. वाइल्ड वेंचर जो भरपूर साथ मौजूदु आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया. वाइटल जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे वाइटल पीओ ज़िंदगी जियो. ऐं फॉर्मी जो भरपूर साथ मौजूदु आहे बाक़ी सभु ॿियनि जे लाइ, फॉर्मी मुंहिंजे लाइ. ऐं GFS बिल्डर्स जो भरपूर साथ मौजूदु आहे. अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे सिंधी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जो. नाज़रीन काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु महरान टेलीविज़न ते. रमज़ान में आउं भली कार चवां थी माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान महरान टेलीविज़न जे थ्रू अवां ताईं पहुचाई वञे पई. तमामु ख़ूबसूरत अॼु टॉपिक्स आहिनि. 26 रोज़ो आहे. तमामु ख़ूबसूरत राति, बख़्शिश जी राति, रहमतुनि जी राति, 27 लैलतुल क़द्र. नियत इंसान जी जॾहिं साफ़ हूंदी आहे त हर रस्तो चयो वेंदो आहे त आसान इंसान जो बणिजी वेंदो आहे. यकीनन अलाह तबारक व तआला इंसान जे न लिबास खे ॾिसंदो आहे न उन जे चहिरे खे ॾिसंदो आहे. अलाह तबारक व तआला इंसान जी नियत खे ॾिसे थो. इन बाबति गुफ़्तगू कई वेंदी. क़ुरान पाक जो नज़ूल हिन महीने में भलारो महीनो, उन बाबति यकीनन गुफ़्तगू थींदी. अज़मत रमज़ान में अॼु जेके मुख़्तसिर टॉपिक्स आहिनि उहे डिस्क्राइब अवां जे अॻियां कंदी हलां. ईद उल फितर जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं सदक़तुल फितर जे हवाले सां ॻाल्हि ॿोल असां कंदासीं. ऐं हदियो छा थींदो आहे ऐं इस्लाम फ़िदिये जे बाबति छा बयानु फ़रमायो आहे. हिकिड़ो हूंदो आहे हदियो, हिकिड़ो हूंदो आहे फ़िदियो. नाज़रीन इन बाबति असां क़ुरान पाक ऐं अहादीस शरीफ़ जी रोशनी में हिन ट्रांसमिशन में गुफ़्तगू कंदासीं. आलम दीन असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि. मुफ़्ती साहब मौजूदु आहिनि, अल्लामा साहब मौजूदु आहिनि. नाज़रीन अज़मत रमज़ान हीअ ट्रांसमिशन अवां ताईं पहुची रही आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जे सहकार सां. BBS खे पाकिस्तान जे आला मयार जी चांहि चयो वञे थो. ऐं नेल्सन पैंट्स जो भरपूर नाज़रीन साथ मौजूदु आहे. नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे रंग ज़िंदगी जो. ऐं उनखां अलावा भरपूर साथ मौजूदु आहे टैंक बणाइण वारनि जो. टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना. नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु. ऐं वाइल्ड वेंचर जो भरपूर साथ मौजूदु आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया. अज़मत रमज़ान में नाज़रीन साथ मौजूदु आहे वाइटल जो वाइटल पीओ ज़िंदगी जियो. ऐं उन खां अलावा भरपूर साथ मौजूदु आहे फॉर्मी जो एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी. ऐं इन खां अलावा साथ मौजूदु आहे GFS बिल्डर्स जो पंहिंजे मुस्तक़बिल जी बहितरीनु चूंड. नाज़रीन साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जो. असांखे हिन वक़्तु जॉइन करे चुका आहिनि अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब. तव्हांखे मां भली कार चवां थी. अस्सलाम वालेकुम, ठीकु आहियो? माशाअल्लाह जी. नाज़रीन उन खां अलावा अव्हांखे मां ॿुधाए चुकी आहियां त मुफ़्ती अब्दुल बाक़ी सूमर साहब असांजी हिन ट्रांसमिशन में मौजूदु आहिनि. असां वटि नात खां मौजूदु आहिनि इमरान सुलेमान साहब. ऐं हिकिड़ो नंढो सुवालु मुख़्तसिर सुवालु मुफ़्ती साहब अव्हां खां मां करणु चाहींदमि ईद उल फितर जे बाबति. जी बिस्मिल्लाह रहमान रहीम. ईद उल फितर जो जेको बुनियादु आहे उहो ज़माने जाहिलियत में ख़ुशीअ जा 2 ॾियारा मल्हाया वेंदा हुआ जंहिंखे महरजान ऐं नेरोज़ चयो वेंदो हो. मौसम बहार जे इब्तिदा में इहे ॾियारा मल्हाया वेंदा हुआ. पोइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं हिजरत फरमाए मदीना मुनव्वरा आया त पोइ साहबा अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह उते त असांखे ख़ुशीअ जा ॾियारा ई मल्हाइण जे लाइ मौक़ो मिलंदो हो ऐं हिते असां छा कयूं. त पोइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त अल्लाह तबारक व तआला तव्हांजे लाइ जेके मुंतख़ब कया आहिनि ॾियारा उहे महरजान ऐं नेरोज़ खां वधीक बहितर आहिनि. उहे आहिनि ईद उल फितर ऐं ईद उल अज़हा. ईद उल फितर इन करे चयो थो वञे त
रोज़ा रखिबा आहिनि ऐं रोज़नि में जेका कमी कोताही थी वेंदी आहे त वरी उनजो फितरो ॾेई करे उनजी भरपाई कई वेंदी आहे, कमी पूरी कई वेंदी आहे। ऐं उनखां पोइ हेॾी इंसानु मशक़त काटे अचे थो रोज़नि जी सूरत में, इबादतुनि जी सूरत में, सॼो महीनो रमज़ान जा रोज़ा रखे थो, क़ुर मजीद जी तिलावत करे थो ऐं खोड़ सारियूं ॿियूं इबादतूं करे थो, त यकीनन उनखे हिकिड़ो अहिड़ो मौक़ो बि मिलणु घुरिजे जो हू पंहिंजी ख़ुशीअ जो इज़हार करे ऐं पंहिंजे ॿारनि बचनि सां जेको आहे सो हिकिड़ा सुठा मौक़ा गुज़ारे। ईद उल फितर जा जेके फ़ज़ाइल ऐं मसाइल आहिनि उन्हनि जो तफ़सील त तमामु घणो आहे, जेकॾहिं मौक़ो मिलियो त इंशाअल्लाह बयानु कंदासीं। अलबत्ता ईद उल फितर जी जेका राति आहे उनखे लैलतुल जाइज़ा चयो वेंदो आहे। लैलतुल जाइज़ा मतिलबु इनाम वारी राति। सॼो महीनो जेको अल्लाह तबारक व तआला ऐलान कंदो आहे त अॼोकी राति आहे को बख़्शिश घुरण वारो, जेके लैलतुल क़द्र में ऐलान थींदा आहिनि त आउं उनखे बख़्श करे छॾियां, माफ़ु करे छॾियां, रिज़्क़ जी विरासत थींदी आहे ऐं खोड़ इंसान जे लाइ, इंसान जी भलाईअ जे लाइ फ़ैसिला कया वेंदा आहिनि। सॼे रमज़ान में जेके बाना अल्लाह तबारक व तआला आज़ादु कंदो आहे उन जेतिरा ई वरी अल्लाह तबारक व तआला ईद जी राति आज़ादु कंदो आहे जहन्नम जी बाहि खां। उन्हनि खे जहन्नम जी बाहि हराम करार ॾींदो आहे अहिड़नि माण्हुनि ते जिन ते जहन्नम जी बाहि वाजिबु थी चुकी हूंदी आहे। सो ईद जी राति उमूमी तौर ते असांजे मुआशिरे में माण्हू उन जी फ़ज़ीलत खां वाक़िफ़ न आहिनि ऐं शॉपिंग जे मसाइल में ऐं गपशप जे मसाइल में ईद जी राति गुज़ारे छॾींदा आहिनि। बहितर आहे त उनखे असां इबादत जी राति बणायूं। इबादत जी राति बणाइण जो मतिलबु इहो बि न आहे त सॼी राति मुसले ते वेठो हुजे अलाह अलाह करे। सिंपल आहे त इशा जी निमाज़ जमात सां पढ़े ऐं फजर जी निमाज़ जो उनखे अज़म पुख़्तो हुजे त आउं जमात सां पढ़ंदुसि, त इन विच में जेको बि उनजो उथणु वेहणु ॻाल्हाइणु ॿोलाइणु थींदो उहो सॼो इबादत हूंदो, इबादत में शुमार थिए। उनखां पोइ नवाफ़िल बि घर में ई अदा करे, सुन्नतूं बि घर में ई अदा करे, इहो वधीक बहितर आहे। ऐं क़ुर मजीद जी उन राति में तिलावत करे ऐं तस्बीहात वग़ैरह पढ़े ऐं अल्लाह तबारक व तआला खां दुआ घुरे। इहो मुख़्तसर अमल करे राति जो आराम करे सुबुह जो फजर नमाज़ जमात सां पढ़ी करे पोइ वरी ईद उल फितर जे लाइ उहो तयारी करे। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां मुफ़्ती साहब अमां बयानु फरमायो आहे ऐं तव्हां बिल्कुलु ठीकु चयो, हिकिड़ो वॾो टॉपिक आहे, वसी टॉपिक आहे, ते जेतिरो ॻाल्हाइजे घटि आहे। ऐं नाज़रीन 27 जी राति अहम राति ऐं हीउ टॉपिक अॼु यकीनन डिस्कस करणु तमामु ख़ूबसूरत रहंदो, छो त पाण 26 रोज़े में मौजूदु आहियूं ऐं डिस्कस करण जो मक़सदु जेको आहे ईद उल फितर हिकिड़ी एक्साइटमेंट हूंदी आहे, पर मूंखे लॻे थो उनखां वधीक एक्साइटमेंट अॼु जी राति जी हुजणु खपे। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब मौजूदु आहिनि। 27 लैलतुल क़द्र बाबति तव्हांजो बयानु ॿुधणु चाहींदासीं। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन, अम्मा बाद। लैलतुल क़द्र अल्लाह सुब्हानहु व तआला रमज़ानुल मुबारक में रखी आहे ऐं अगरि असां क़ुर मजीद जूं 2 आयतूं पाण में मिलायूं, भेट कयूं त हिकिड़ी आयत में इहो वाज़े थिए थो त रमज़ानुल मुबारक में अल्लाह ताला नुज़ूल क़ुरान जो अहतमाम फ़रमायो, जीअं अल्लाह ताला इरशाद फ़रमायो शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन। ॿिए मक़ाम ते सूरह क़द्र में इरशाद फ़रमायो इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र। रमज़ान शरीफ़ में लथो पर लैलतुल क़द्र यानी क़द्र वारी राति में लथो। ऐं क़द्र वारी राति जेका आहे सुणे नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन इरशाद फ़रमायो इहा आख़िरी यानी 3 ॾहाके में मौजूदु आहे ऐं 3 ॾहाके में बि जेके ताक़ रातूं आहिनि, ताक़ अदद आहे, उन में इनखे तलाश कयो वञे। मुफ़स्सिरीन किराम जा जेके इशारात ऐं किनायात या उन्हनि जो पंहिंजो जेको क़ुरान ऐं सुन्नत सां मां इस्तिदलाल जो जेको तर्ज़ु हुयो, तरीक़ो हुयो, उन एतबार सां कुझु इशारात उन्हनि बयानु कया आहिनि। जीअं इमाम फ़खरुद्दीन राज़ी तफ़सीर कबीर में उनखे वज़ाहत सां बयानु फ़रमायो आहे। हज़रत इब्न अब्बास रदी अल्लाह तआला अन्हु जी तरफ़
अक़वाल मनसूब कंदे ऐं ॿिया दीगर साहब इकराम फरमाइनि था ही जेका अलाह ताला इरशाद फरमायो इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र, लैलतुल क़द्र में 9 हर्फ़ आहिनि ऐं हीअ हर्फ़ क़ुरान मजीद जे इन सूरत में 3 दफ़ा रिपीट थियो आहे। हाणे 9 9 9 असां हिन खे प्लस कंदासीं, जोड़ कंदासीं त इहो 27 अदद बीहंदो। फरमाइनि था इन मां इशारो इहो लॻे थो त इहा राति 27 लैलतुल क़द्र आहे। वरी फरमाइनि था त सूरह क़द्र में जेको अल्फाज़ आहिनि, जेके अल्फाज़ जे एतबार सां असां ॻड़प कयूं त शुरू खां वठी इन्ना अंज़लनाहु फी लैला अल क़द्र अहिड़े नमूने सां अलॻि अलॻि हर्फ़ सां लफ़्ज़ असां ॾिसूं त जेको हिया मतलअल फज्र तनज़्ज़लुल मलाइकतु वरूह फ़ीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्र सलामुन हिया हत्ता, सलामती आहे हिन राति में। हाणे जेको हिन राति जेको इशारो जेको इसमें ज़मीर हिया फरमाइनि था इहो अदद आहे 27 त इन मां बि इशारो मिले थो त हीअ 27 राति थी सघे थी ग़ालिब गुमान में। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अलामा साहब कथा कलामी माफ़ कजो, असां ट्रांसमिशन में मौजूद आहियूं त ब्रेक जी तरफ़ वधणो आहे। अवां जी इजाज़त सां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधां थी। नाज़रीन, अज़मत रमज़ान में साही जो वक़्तु थी वियो आहे ऐं जल्दी सां वरी वापसि अचूं था, हितां खां ई कंटिन्यू कंदासीं। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो ऐं उन खां अलावा साथ मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगी जो। नाज़रीन, भरपूर साथ मौजूदु आहे टैंक बणाइण वारनि जो, टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना ऐं क्वेस्ट जो भरपूर साथ मौजूदु आहे हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। वाइल्ड वेंचर जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जो भरपूर साथ मौजूदु आहे नाज़रीन। वाइटल खां अलावा साथ मौजूदु आहे फॉर्मी जो ऐं फॉर्मी खां अलावा अज़मत रमज़ान में भरपूर साथ मौजूदु आहे GFS बिल्डर्स जो। GFS बिल्डर्स खां अलावा अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जो। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी हीअ स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। कि अज़मत रमज़ान में आउं भली कार चवां थी तमामु ख़ूबसूरत गुफ्तगू हली रही आहे। अल्लामा ताहिरुल तहरी साहब बयानु फरमाए रहिया आहिनि। हीअ ट्रांसमिशन अवां ताईं पहुची रही आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जे ताउन सां। हमेशह का नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नाज़रीन, साथ मौजूदु आहे नेल्सन पेंट्स जो रंग ज़िंदगी जो ऐं भरपूर सहकार मौजूदु आहे टैंक बणाइण वारनि जो, टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। नाज़रीन, अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। वाइल्ड वेंचर जो भरपूर साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। नाज़रीन, वाइटल जो भरपूर साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। वाइटल पीओ ज़िंदगी जियो ऐं उन खां अलावा फॉर्मी एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी। नाज़रीन, GFS बिल्डर्स जो बि भरपूर साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जो, जंहिंजे ताउन सां हीअ ट्रांसमिशन अवां ताईं पहुचाई वञे पई। अल्लामा ताहिरुल ताही साहब अवां कंटिन्यू कजो। ऐं चाहींदसि त हीउ बयानु प्रॉपर तरीक़े सां असांजे तमामु नाज़रीन ताईं पहुचे। जी बिस्मिल्लाह। अर्ज़ पे कयुमि त हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु ॿियो जेको इस्तदलाल कयो हिया हत्ता मतलअल फज्र, त इहो जेको हिन राति वारो इहो जेको लफ़्ज़ आहे इहो 27 आयत फरमाइनि था, इशारो आहे त 27 रमज़ानुल मुबारक में लैलतुल क़द्र थी सघे थी, ग़ालिब गुमान आहे। टियों इस्तदलाल कंदे फरमाइनि था अल्लाह सुब्हानो व तआला खे जेके आदाद पसंदि आहिनि, अदद पसंदि आहिनि। अदद में हिकिड़ो हूंदो आहे ताक़ ऐं ॿियो हूंदो आहे जुफ़्त, यानी 21 ऐं 32। अल्लाह सुब्हानो व तआला खे 21 जो अदद पसंदि आहे। छो? इन जे करे अल्लाहु वित्रुन युहिब्बुल वित्र, अल्लाह ताला पाण 21 में आहे, यानी हिकु आहे ऐं 21 वारे अदद खे पसंदि फरमाईंदो आहे। हाणे 21 वारो जेको अदद आहे उन 21 जे अदद में बि मुहद्दिसीन फरमाइनि था अल्लाह सुब्हानो व तआला खे 7 जो अदद ॾाढो पसंदि आहे। इन जे करे जो अल्लाह सुब्हानो व तआला आसमान जेके ठाहिया उहे बि 7 ठाहिया। ज़मीनुनि जो ज़िक्र अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमायो 7 ज़मीनुनि जो। वरी असां जेके अगरि
तवाफ़ में जेके चकर आहिनि उन्हनि जो तादाद बि 7 आहे। जी हाँ, हफ़्ते में जेके ॾींहं आहिनि उहे बि 7 आहिनि। 7 आहिनि। असां जेको नमाज़ में सजदो कयूं था उहे आज़ाए सजदा जेके आहिनि उहे उन्हनि जो अदद बि 7 आहे। 7 आहे। त अहिड़ियूं ॿियूं काफ़ी उन्हनि निशानियूं बयानु फ़रमायूं। इन जी रोशनी में फ़रमाइनि था जॾहिं अलाह ताला खे 7 जो अदद पसंदि आहे त ग़ालिब गुमान आहे त इहो आहे बि आख़िरी ॾहे में, आख़िरी ॾहे में 7 वारो अदद अचे थो 27 में, त इन मां बि इशारो मिले थो त लैलतुल क़द्र 27 ई रमज़ानुल मुबारक में मौजूदु आहे। हाँ, सुभान अल्लाह। ऐं वरी अगरि असां ॾिसूं थोरो हिन नज़र सां पूरी दुनिया में जेके मसाजिद आहिनि अक्सर औक़ात यानी कि जेको ख़तमुल क़ुरान जी जेका तक़रीब थिए थी, क़ुरान मजीद तरावी में ख़तमु कयो वञे थो, 21 खां वठी इहो तसलसल शुरू थी वेंदो आहे 29 ताईं, 28 29 ताईं हलंदो आहे। लेकिन असां अगरि हिन खे ॾिसूं हिन तनाज़ुर में त पूरी दुनिया में वर्ल्ड वाइड अक्सर जेके ख़तमुल क़ुरान जूं तक़रीब थियनि थियूं उहे 27 रमज़ानुल मुबारक ते थियनि थियूं। बिल्कुलु। ऐं 27 ते ख़तमुल क़ुरान जी तक़रीब पूरी दुनिया में सभ खां वधीक तक़रीब आहे ऐं इन ई में क़ुरान मजीद लथो त इन मुनासिबत सां महसूस ऐं मालूम इहो थिए थो त 27 में अलाह ताला क़ुरान मजीद नाज़िल फ़रमायो हूंदो, छो जो पूरी दुनिया में सभ खां वधीक जेके तक़रीबात आहिनि ख़तमुल क़ुरान जूं, चाहे मस्जिद हुजे चाहे असांजा घर हुजनि, असांजे घरनि में असांजूं माऊं भेनरूं असांजा ॿाहिरि जे क़ुरान मजीद ख़तमु कनि था उन्हनि खे बि तरजीह हूंदी आहे त असां 27 ते क़ुरान मजीद ख़तमु कयूं। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। त इन एतिबार सां इहो माना महसूस इहे इशारात आहिनि। जी हाँ, इहा का नस क़ती न आहे, सही। इहे इशारात आहिनि। फ़रमाइनि था इन सभिनी खे मद्देनज़र रखंदे असां इहो सम्झूं था त लैलतुल क़द्र जेका आहे शब क़द्र उहा 27 रमज़ानुल मुबारक में आहे। सुभान ऐं जंहिंखे इहा नसीब थी वञे उन्हनि जे लाइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इरशाद फ़रमायो मन क़ाम लैलतुल क़द्र ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़म्बिही औ कमा क़ाल। सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फ़रमायो जंहिं अल्लाह ताला जे बाने लैलतुल क़द्र में क़याम कयो, अल्लाह ताला जी बारगाह में इबादत कई, ही इबादत कई, क़ुरान मजीद जी तिलावत सां जहिड़े बि नमूने सां इबादत कई। क़यामुल लैल जो लफ़्ज़ सिर्फ़ु नफ़िल जे मथां दलालत कोन थो करे बल्कि तमामु इबादात ते दलालत थो करे। जॾहिं उन इहा इबादत कई अल्लाह ताला उनखे उनजा सभई पोयां गुनाह मुआफ़ फ़रमाए छॾींदो। ऐं हिन हिकु राति जी जेका इबादत आहे उहा 1000 महीननि खां बहितर आहे। यानी कि हिकिड़ो बानो 1000 महीना मुसलसल इबादत कंदो रहे, पर हिन हिकिड़ी राति में अगरि अल्लाह ताला जी वेझड़ाई हासिल करे हिकिड़ी राति खे ज़िंदा करे अल्लाह ताला उनखे 1000 महीननि खां बि वधीक अजर ऐं सवाब अता फ़रमाईंदो। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशा अल्लाह। एतिरियूं रहमतूं आहिनि, एतिरियूं बरकतूं आहिनि, हिन राति जूं एतिरियूं फज़ीलतूं आहिनि जो असां जेतिरियूं बयानु करियूं था हिन ट्रांसमिशन में अञा दिलि चवे थी त अव्हांजी ज़ुबानी असां ॿुधंदा रहूं, असां पंहिंजे तमामु नाज़रीन ताईं इहो बयानु पहुचाईंदा रहूं। पर नाज़रीन ट्रांसमिशन में हिकु क़दम अॻियां वधाइणो आहे। असां वटि हिन वक़्तु मौजूदु आहिनि इमरान सुलैमान साहब। अव्हां खां नातिया कलाम असां ॿुधणु चाहींदासीं। बिस्मिल्लाह कयो अव्हां। नूरी महफिल पे चादर तनी नूर की नूर फैला हुआ आज की रात है नूर फैला हुआ आज की रात है नूरी महफिल पे चादर तनी नूर की नूर फैला हुआ आज की रात है चांदनी में है डूबे हुए दो जहां चांदनी में है डूबे हुए दो जहां कौन जलवा नुमा आज की रात है अर्श पर धूम है फर्श पर धूम है वो बदबख्त जो आज महरूम है
فرش پر دھوم ہے، فرش پر دھوم ہے وہ بدبخت جو آج محروم ہے، پھر یہ آئے گی شب کس کو معلوم ہے، پھر یہ آئے گی شب کس کو معلوم ہے، مہک اٹھی فضا آج کی رات ہے، ہم پہ لطف خدا آج کی رات ہے، ابر رحمت ہے محفل پہ چھائے ہوئے، آسماں سے ملائک ہے آئے ہوئے، ابر رحمت ہے محفل پہ چھائے ہوئے، آسماں سے ملائک ہے آئے ہوئے، خود محمد ہے تشریف لائے ہوئے، خود محمد ہے تشریف لائے ہوئے، مہک اٹھی فضا آج کی رات ہے، ہم پہ لطف خدا آج کی رات ہے۔ اور اس راتوں میں یہ دعا بھی کی جائے کہ اللہ پاک ہم سب کو مکہ مدینہ کی حاضر نصیب فرمائے۔ فرماتے ہیں وقت لائے خدا سب مدینے چلیں، لوٹنے رحمتوں کے خزینے چلیں، وقت لائے خدا سب مدینے چلیں، لوٹنے رحمتوں کے خزینے چلیں، سب کی منزل کی جانب سفینے چلیں، سب کی منزل کی جانب سفینے چلیں، میری صائم دعا آج کی رات ہے، ہم پہ لطف خدا آج کی رات ہے، نوری محفل پہ چادر تنی نور کی، نور پھیلا ہوا آج کی رات ہے، چاندنی میں ہے ڈوبے ہوئے دو جہاں، کون جلوہ نما آج کی رات ہے۔ سبحان اللہ جی، سبحان اللہ، ماشاء اللہ، خوبصورت خوبصورت کلام۔ ناظرین، عظمت رمضان میں وقت بریک شو تھی ویو ہے، بریک کی طرف ودوں था ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जे सहकार सां ये ट्रांसमिशन नाज़रीन अव्हां ताईं पहुचाई वञे पई, ऐं उन खां अलावा नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे, रंग ज़िंदगी जो साथ भरपूर मौजूदु आहे, टैंक बणाइण वारनि जो टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे, कोइस जो हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु, ऐं ताउन मौजूदु आहे वाइल्ड वेंचर जो मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। अज़मत रमज़ान में भरपूर ताउन मौजूदु आहे वाइटल जो वाइटल पियो ज़िंदगी जियो, ऐं फॉर्मी जो बि ताउन मौजूदु आहे, बाक़ी सभु ॿियनि जे लाइ फॉर्मी मौज लाइ नाज़रीन GFS बिल्डर्स जो भरपूर साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में, ऐं सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जो भरपूर साथ मौजूदु आहे। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी हीअ स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। अज़मत रमज़ान माह रमज़ान जी हिन स्पेशल ट्रांसमिशन में आऊं भली कार चवां थी 26हों रोज़ो ऐं भलारी राति 27 लैलतुल क़द्र, हिन बाबति वधीक गुफ़्तगू यकीनन हिन ट्रांसमिशन में असां शामिलु कंदासीं।
हीअ ट्रांसमिशन नाज़रीन हिन वक़्तु तव्हां ताईं पहुची रही आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जे तावन सां। हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो ऐं हिकु भरोसे जो। उन खां अलावा नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ नाज़रीन मौजूदु आहे। रंग ज़िंदगी जो ऐं टैंक बणाइण वारनि जो भरपूर सहकार मौजूदु आहे। टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। उन खां अलावा भरपूर साथ मौजूदु आहे नाज़रीन क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइक़ो हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु ऐं वाइल्ड वेंचर जो भरपूर साथ मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में वाइटल जो वाइटल पीओ ज़िंदगी जो ऐं साथ फर्मी जो बि मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। उन खां अलावा साथ मौजूदु आहे GFS बिल्डर्स जो। नाज़रीन अज़मत रमज़ान सां भरपूर साथ निभायो आहे सिंधी नंबर 1 जा ऐं टपाल मेज़बान जंहिंजे तावन सां हीअ ट्रांसमिशन अवां ताईं नाज़रीन पहुची रही आहे। मुंहिंजे अॻियां मौजूदु आहिनि मुफ़्ती अब्दुल बाक़ी साहब ऐं बाक़ी सुमरो साहब जिन खां मुंहिंजो नंढो मुख़्तसिर सुवालु आहे। मुफ़्ती साहब लैलतुल क़द्र जी राति अलामा ताहिरुल ताहिरी साहब ॾाढो ख़ूबसूरत बयानु ॾिनो। अव्हां जो बि बयानु असां ॿुधणु चाहींदासीं तमामु नाज़रीन ताईं पहुचाइणु चाहींदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वसलामुन अला इबादिहि अल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बाद। लैलतुल क़द्र जी रात एक इंतहाई मुबारक ऐं बाबरकत रात आहे। इन रात जे बारे में अल्लाह तबारक व तआला स्पेशली हिकु सूरत नाज़िल फरमाई आहे जंहिंखे इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र ख़ैरुम मिन अल्फ़ शहर। अल्लाह तबारक व तआला लैलतुल क़द्र जी अहमियत खे वाज़िह फरमाइण जे लाइ वरी ताक़ीद सां फरमायो वमा अदराक मा लैलतुल क़द्र। तव्हांखे कहिड़ी ख़बर त लैलतुल क़द्र छा आहे। पोइ जॾहिं इहो तजस्सुस पैदा थी पियो त वाक़ई असांखे ख़बर कान्हे लैलतुल क़द्र छा आहे त अल्लाह तबारक व तआला पाण ई इन तजस्सुस खे ख़तमु फरमायो ईंदड़ आयत सां लैलतुल क़द्र ख़ैरुम मिन अल्फ़ शहर। लैलतुल क़द्र 1000 महीननि खां बि बहितर आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उन राति में थींदो छा आहे तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूहु फ़ीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्र। इन राति में मलाइका बि नाज़िल थींदा आहिनि इन दुनियावी आसमान ते ईंदा आहिनि ऐं स्पेशली रहमत जा ऐलान थींदा आहिनि ऐं हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम बि रहमतुनि जे नुज़ूल सां हिन दुनिया जे आसमान ते ईंदा आहिनि ऐं इहो सभु अल्लाह तबारक व तआला जे इज़्न सां अल्लाह तबारक व तआला जी इजाज़त सां थींदो आहे। सुभान अल्लाह। ऐं हर मुआमिलो अल्लाह तबारक व तआला हिन राति में बाबरकत बणाए छॾींदो आहे या हर मुआमिलो अल्लाह तबारक व तआला हिन राति में तय फरमाईंदो आहे। सलामुन हिय हत्ता मतलअल फ़ज्र। सलामती हुजे सभिनी बाननि ते सभिनी इंसाननि ते। इहा राति फ़ज्र जे इब्तिदा खां पहिरियां ताईं आहे। जेसिताईं फ़ज्र थिए तेसिताईं इहा राति आहे। इन राति में अल्लाह तबारक व तआला खे जेतिरो बाॾाए सघिजे अल्लाह तबारक व तआला खां जेतिरी बख़्शिश जी तलब करे सघिजे ओतिरी बख़्शिश जी तलब कजे। ऐं उन खां अलावा इन राति में के मख़सूस आमाल हूंदा आहिनि नवाफ़िल अदा कया वेंदा आहिनि या जेके बि कुझु इबादतूं साबित आहिनि कुझु साबित न आहिनि। सही सही सही। त कोशिशि कजे त इन राति में 3-4 कम लाज़मी कजनि जेके असांखे 1000 महीननि ताईं उनजो उजूरो पिया ॾींदा। अजर मिलंदो रहे बिल्कुलु। उन में हिकिड़ो आहे सदको। उन राति में थोरो घणो सदको जेतिरो वस हुजे उहो सदको ॾेई छॾिजे। सही सही सही। उन राति में सदके ॾियण जो फ़ाइदो इहो थींदो त 1000 महीननि ताईं तव्हांजो सदके जो अजुर लिखियो वेंदो। ऐं उन राति में सूरह इख़लास क़ुल हुवल्लाहु अहद इहा 3 दफ़ा पढ़ी छॾिजे त 1000 महीननि ताईं हर राति में असांजे क़ुरान मजीद जे मुकमल तिलावत जो अजुर लिखियो वेंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं टियों जेको कमु आहे त इस्तिग़फ़ार कजे निमाज़ पढ़िजे 2 रकातूं
असांजा हिकिड़ा उस्ताद आहिनि, उन्हनि फरमायो त जी जी नफ़िल में जी मुख़्तलिफ़ नियतूं करे सघजनि थियूं हिकिड़े ई नफ़िल में। अच्छा इहो हिकिड़ो फ़िक़ही मसइलो आहे सही त सही हिकिड़े ई नफ़िल में, जीअं मिसाल तव्हां तहजुद पढ़ो था, उन में ई जेकॾहिं चओ त हीअ असांजी सलातुल हाजत बि आहे, हीअ असांजी सलातुल तौबह बि आहे, हीअ असांजी सलातुल तहजुद बि आहे, त तव्हांजो सभई नियतूं नफ़िल में क़बूल आहिनि, फ़र्ज़ या वाजिब जी न, नफ़िल में क़बूल नफ़िल आहिनि। में जी हाँ त ॿ रकातूं पहिरियां पढ़जनि, वरी ॿ रकातूं पढ़जनि, जी जी इहे नफ़िल अदा कजनि, त उन राति में हज़ारे सालनि ताईं तौबह सलात तौबह पढ़ण जो अजुर बि लिखियो वेंदो, ऐं सलातुल हाजत में जेके हाजतूं घुरियूं वेंदियूं उहे बि अल्लाह तबारक तआला पूरियूं फरमाईंदो, ऐं सलातुल तहजुद हज़ारे सालनि ताईं तहजुद जी निमाज़ जो जेको अजुर आहे उहो लिखियो वेंदो। सुभान अल्लाह सुभान त इहे टे कम जेकॾहिं इंसानु करे त उमेदु आहे त घणो लाभ पुराईंदो। ऐं सभ खां अहम ॻाल्हि जेका हिन में आहे सही उहा इहा आहे त उन राति में कोशिशि कजे, जीअं अॼोकी राति आहे 27 जी राति आहे, त इशा जी नमाज़ बल्कि मग़रिब जी नमाज़ बाजमात अदा कजे, इशा जी नमाज़ बाजमात अदा कजे, ऐं उन खां पोइ इहतमाम कजे त फजुर जी नमाज़ जमायत में असां पहुचे न रहूं ऐं जमायत सां अदा कयूं, नियत करे छॾिजे नियत करे सही छॾिजे। सही सही ऐं पोइ जमायत सां अदा करण सां पोइ ईअं थींदो त सॼी राति जेका गुज़री वई, जहिड़नि अमलनि में गुज़री, उहो सॼी राति इबादत में लिखी वई। सुभान अल्लाह जी सुभान अल्लाह माशाअल्लाह तमामु तमामु ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हां बयानु फरमायो आहे मुफ़्ती साहब। ऐं मूं स्टार्टिंग में ॻाल्हि कई नियत, ऐं मुफ़्ती साहब जिन बयानु फरमायो आहे त तव्हां जॾहिं नमाज़ पढ़ो था, सिज लथे जी नमाज़ खां पोइ तव्हां नियत कयो त मूंखे फजर जी नमाज़ पढ़णी आहे या मूंखे तहजुद अदा करणी आहे, जी तहजुद खां पोइ मूंखे फजर जी नमाज़ पढ़णी आहे। तमामु ख़ूबसूरत लॻंदो आहे जॾहिं तव्हां फजर जी नमाज़ पढ़ो, उन खां पोइ सूरह यासीन पढ़ो ऐं पंहिंजा तमामु मामलात अलाह तबारक व ताला जे हवाले करे छॾियो, ऐं पोइ इंसानु यकीनन दुनिया में बि मौजूज़ा ॾिसंदो आहे। उहे कम जेके असां सम्झंदा आहियूं त अनएक्सपेक्टेड आहिनि, जेके नथा थी सघनि, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त उहो कमु एतिरो आसानी सां थी वेंदो आहे जो असां बि सोच में पइजी वेंदा आहियूं त इहो कमु मां न पई सम्झायां, मां न पियो सम्झां त असांजी ज़िंदगी में इन तरीक़े सां एतिरो आसानी सां थी वेंदो। त अलाह तबारक व ताला जी उहा ग़ाइबाना जेका मदद हूंदी आहे, अलाह तबारक व ताला उहा मदद यकीनन इंसान ताईं पहुचाए थो। नाज़रीन, अज़मत रमज़ान में ख़ूबसूरत गुफ़्तगू जो हीउ सिलसिलो जारी रहंदो। हिकिड़ो मुंहिंजे ज़हन में इहो कन्फ्यूज़न मां चई सघां थी इनखे, काफ़ी सारियूं असां सोशल मीडिया ते मौजूदु आहियूं, पाण सभिनीनि जा अकाउंट्स आहिनि, स्क्रोलिंग थींदी रहंदी आहे, स्क्रोलिंग पाण कंदा आहियूं, न चाहे मोबाइल खईं आहे थोरी देरि स्क्रोलिंग कई आहे, कुझु वीडियोज़ अहिड़ियूं ईंदियूं आहिनि जिते अव्हां बि शक में पइजी वेंदा आहियो त छा असां इहो अमल कयूं न कयूं, कंफर्म करणु खपे, पुछणु खपे। इन बाबति हिन ट्रांसमिशन में ऐं अलामा साहब मौजूदु आहिनि, मुफ़्ती साहब मौजूदु आहिनि, उन्हनि जे इल्म में यकीनन उन्हनि जे इल्म मां असां बि सिखण जी कोशिशि कंदासीं, कन्फ्यूज़न खे दूरि करण जी कोशिशि कंदासीं। ऐं तमामु नाज़रीन जेके हिन वक़्तु ॿुधी रहिया आहिनि, जेकॾहिं अव्हां वटि बि इहो कन्फ्यूज़न आहे त इनखे बि दूरि करण जी भरपूर कोशिशि कंदसि। अज़मत रमज़ान में वक़्तु साही जो थी वियो आहे नाज़रीन, ऐं हीअ ट्रांसमिशन पहुची रही आहे अव्हां ताईं ब्रुक पॉइंट सुप्रीम डस्ट जे ताबन सां। हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नेल्सन पेंट्स जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे, रंग ज़िंदगी जो, ऐं उन खां अलावा भरपूर सहकार मौजूदु आहे टैंक बणाइण वारनि जो, टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। क्विज़ जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे, हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु, ऐं वाइल्ड वेंचर जो भरपूर साथ मौजूदु आहे, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। नाज़रीन, अज़मत रमज़ान में साथ भरपूर मौजूदु आहे वाइटल जो, वाइटल पीओ ज़िंदगी जियो, ऐं फॉर्मी जो सहकार मौजूदु आहे। उन खां अलावा GFS बिल्डर्स जो भरपूर साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान जो। अव्हां काॾे न वञिजो, नंढिड़ो ब्रेक आहे, वरी वापसि अचूं था, कंटिन्यू कयूं था अव्हांजी पंहिंजी हीअ स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। अज़मत रमज़ान में भली कार चवां थी, माह रमज़ान जी हीअ स्पेशल ट्रांसमिशन अव्हां ताईं पहुची रही आहे मेहरान टेलीविज़न जे ज़रिए। ऐं लैलतुल क़द्र जी राति यकीनन ख़ूबसूरत डिस्कशन आहे, तमामु ख़ूबसूरत बयान अव्हां ताईं पहुचायूं पिया। हीअ ट्रांसमिशन पहुची रही आहे ब्रुक पॉइंट सुप्रीम डस्ट जे तावन सां अव्हां ताईं। BBS के पाकिस्तान जे आला मयार जी नाज़रीन चयो वञे थो, ऐं नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो। नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे टैंक बणाइण वारनि जो, टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना।
ऐं क्वेस जो भरपूर साथ मौजूदु आहे, हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। नाज़रीन, वाइल्ड वेंचर जो भरपूर साथ मौजूदु आहे, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जो सहकार मौजूदु आहे, वाइटल पीओ ज़िंदगी जियो। ऐं फॉर्मी जो साथ मौजूदु आहे, एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे GFS बिल्डर्स जो। ऐं सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जो। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब नंढिड़ो सुवालु मां अॻियां वधां थी, पर असांजो डिस्कशन हले पियो 27 जी राति लैलतुल क़द्र बाबति। जी, उहो अव्हां खां कंटिन्यू कराइणु चाहींदमि। साहब सूरत मुबारक तिलावत फरमाई, इन में ॾिसो अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फरमायो तनज़्ज़लुल मलाइकतु वरूह। इन में मलाइका आसमान दुनिया ते नाज़िल थियनि था ऐं जिब्राइल अमीन बि नाज़िल थिए थो। जिब्राइल अमीन ऐं फ़रिश्ता छो हेठि लथा, कहिड़ी शइ उन्हनि खे मजबूर कयो त हू हेठि लही अचनि, दुनिया ते लही अचनि, छो? मुहद्दिसीन ऐं मुफ़स्सिरीन फरमाइनि था मलाइका जे दिलि में शौक़ पैदा थींदो आहे, ज़ौक़ पैदा थींदो आहे। हिन राति नुज़ूल क़ुरान जी राति उहे बाना जेके अल्लाह ताला जी इबादत करे रहिया आहिनि, असां वञी उन्हनि जी ज़ियारत करे अचूं। मतिलबु हिन राति जेके अल्लाह सुब्हानहु व तआला जा बाना इबादत में मशगूल आहिनि, रब जी रज़ा जी तलाश में मशगूल आहिनि, ख़ुदा जी मुहबत जी तलाश में मसरूफ़ अमल आहिनि, ख़ुदा जी मारिफत जी तरफ़ मुतवजे आहिनि, त उन्हनि जो इहो मक़ाम ऐं मर्तबो बणिजी वञे थो त हिन राति उन्हनि जी ज़ियारत जे लाइ न सिर्फ़ु आम माण्हू बल्कि आसमान ऐं दुनिया जा मलाइका जेके अल्लाह ताला जी रहमत जे साए में आहिनि, उहे ईअं कोन था अचनि बसि लही आया ॾिसण जे, न, पहिरें अल्लाह ताला जी बारगाह में दरख़्वास्त पेश कनि था, इजाज़त घुरनि था। बेइज़्न रब्बिहिम, जॾहिं अल्लाह ताला जो हुकुम थिए थो, इजाज़त मिले थी, यानी हिकिड़ो आहे इजाज़त वठणु, वरी अल्लाह ताला उन्हनि खे इजाज़त ॾिनी, इजाज़त सां हेठि ज़मीन ते लथा ऐं उन्हनि माण्हुनि जी ज़ियारत कयऊं। ऐं न सिर्फ़ु मलाइका बल्कि मलाइका जो जेको अॻवान ऐं सरदार हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम, सभिनी फ़रिश्तनि जो रसूल, सभिनी फ़रिश्तनि जो सरदार, उहो बि हेठि उन्हनि सां लही अचे थो। ऐं बाज़ रिवायात में अचे थो त जिब्राइल अमीन ऐं ॿिया फ़रिश्ता जेके ख़ासि ख़ुलूस नियत सां, ख़ुलूस दिलि सां अल्लाह ताला जी बानाइब कनि था हिन राति में, उन्हनि खे अची न सिर्फ़ु ॾिसनि था बल्कि कंहिं कंहिं सां अची मुसाफ़ो बि कनि था, हथ बि मिलाइनि था। कहिड़ो हथु? उहो हथु जेको हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे हथ मुबारक सां मस थियो। केरु? जिब्राइल, जेको सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हर रमज़ानुल मुबारक में क़ुरान मजीद जो दौर ॿुधाए ऐं सोणो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी हुनखे पंहिंजे क़ुरान मजीद जो दौर ॿुधाए। उहो जिब्राइल अमीन जंहिंखे केतिरा भेरा सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ियारत जो शरफ़ हासिल थियो, संदन बारगाह जी हाज़िरी जो शरफ़ हासिल थियो, केतिरनि नबीअनि जी बारगाह जो शरफ़ ऐं उन्हनि जी सोहबत जो शरफ़ उन्हनि खे हासिल थियो। हिन राति उहो अची अल्लाह ताला जे बाननि खे, सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन उम्मतिन खे जेके इबादत में मसरूफ़ आहिनि, उन्हनि जी अची ज़ियारत कनि था ऐं कंहिं कंहिं सां अची वरी मुसाफ़ो बि कनि था। अॻिते अल्लाह ताला इरशाद फरमायो सलामुन, हीअ जेका राति आहे इहा सरापा सलामती जी राति आहे, सरापा सलामती जी राति आहे। हितां इस्तदलाल कनि था त हीअ जॾहिं सरापा सलाम जी राति आहे, सलामती वारी आहे, त इन में बाने जे मथां लाज़िम आहे सलामती वारी राति में सोहणे नबी करीम जे मथां सलाम बि पढ़े, दुरूद सलाम पढ़े, यानी दुरूद सलाम जी जेतिरी कसरत कंदो, हेॾां अल्लाह सुब्हानहु व तआला जी अनवार ऐं तजलियात जो जेको नुज़ूल आहे उहो थिए पियो ऐं सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी बारगाह में दुरूद सलाम जो तोहफ़ो नज़रानो पेश कंदो, त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी बारगाह में मां बि तवज्जुहात आलिया उनखे नसीब थींदा ऐं जेके असांजे ऐं सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे साम्हूं हिजाबात आहिनि, अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि हिजाबात खे घटि करे छॾींदो या ख़तमु करे छॾींदो ऐं असांजो बराह रास्त लिंक, कनेक्टिविटी, ताल्लुक़ सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां, उन्हनि जे दीन सां, उन्हनि जे इस्लाम सां, उन्हनि जे अक़वाल अफ़आल ऐं किरदार सां डायरेक्ट कनेक्ट थी वेंदो
ऐं असां उन्हनि जी बारगाह में सुरखुरू हासिल करे वठंदासीं। हा हा, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाल्लाह जी। ऐं मुफ़्ती साहब बि मौजूदु आहिनि। मुफ़्ती साहब इन बाबति अव्हां कुझु ऐड करणु चाहींदव? जी जी, बिस्मिल्लाह। जीअं लैलतुल क़द्र बाबति मूं अर्ज़ु कयो त हुन में अमाल कुझु मख़सूस आहिनि, थोरे थोरे मिक़दार में कंदा रहिजनि त केतिरनि ई हज़ार सालनि जी जेका इबादत आहे हा, आज़ादु महीननि इहो जी सुवालु मुंहिंजो बि हुयो, छाकाणि त त अमालनि जी अव्हां ज़िक्र कयो, मख़सूस अमाल कहिड़ा? जी, त उन में हर इबादत जो ज़रो ज़रो जी जी, उहो उन में अदा कजे। जीअं अल्लामा ताहिरुल ताहिरी साहिबु ज़िक्र फरमायो दुरूद शरीफ़ जो, त दुरूद शरीफ़ माना जेतिरो कसरत सां पढ़िजे इन राति में त उहो इंसान जे लाइ अञा वधीक बहितरु आहे। छाकाणि त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा हिन उम्मत मथां तमामु वॾा अज़ीम अहसान आहिनि। असां जेकॾहिं उहे ॻणणु वेहूं यकीनन त ॻणे नथा सघूं। बिल्कुलु इन जे करे दुरूद शरीफ़ पढ़णु फ़र्ज़ु आहे, ऐं दुरूद शरीफ़ जी जेतिरी कसरत उन राति में अदा कई वेंदी त ख़ुदि अल्लाह तबारक व तआला जी रहमत बि तॾहिं मुतवजह तमामु बहितर तरीक़े सां थी सघे थी। मख़सूस अमाल जे तरफ़ जीअं सलातुल हाजत आहे, ऐं सलातुल तौबा आहे, सलातुल तहजुद आहे, इहे त हिकिड़ी नियत सां पढ़ी सघजनि था। ऐं सलातुल तस्बीह जो हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे, उन में असां नथा चऊं त सलातुल तस्बीह केरु लाज़मी तौर ते पढ़े, पर ज़िंदगी में हिकिड़ो दफ़ो सलातुल तस्बीह पढ़े। उनजो हिकिड़ो तरीक़ो मारूफ़ आहे, हर हिक खे मिली वेंदो, उहो ब्राउज़िंग सां मिली वेंदो, किताबनि में मिली वेंदो, पंहिंजे वेझे कंहिं मुफ़्ती साहिब सां जेकॾहिं रुजू कंदा त उन तरीक़े खे मिली वेंदो। उनखां अलावा ॿियो क़ुरान मजीद जी तिलावत, क़ुरान मजीद जी तिलावत जेतिरी कबी त क़ुरान मजीद जी तिलावत सां इंसानु अल्लाह तबारक व तआला सां मुखातिब थी थो वञे। पर शर्त आहे त उहा तड़प हुजे अंदर में, उहा तलब हुजे, उहो इख़लास हुजे। जंहिं इख़लास सां इंसानु तिलावत करे, जेके तिलावत जा क़वाइद ज़वाबित आहिनि उन्हनि सभिनी जो ख़्यालु रखी करे सुहिणे आवाज़ में बहितरीन अंदाज़ में तिलावत करे त अल्लाह तबारक व तआला खे इहा शइ ॾाढी वणंदी आहे, ॾाढी वणंदी आहे। त इन सां अल्लाह तबारक व तआला जूं जेके रहमतूं आहिनि उहे तमामु घणे तादाद में मुतवजह थी वेंदियूं। बेशक, सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह। ऐं तमामु सुठो लॻंदो आहे, तमामु ख़ूबसूरत लॻंदो आहे, दिलि खे करार नसीबु थींदो आहे जॾहिं तव्हां दिलि सां, दिलि जी गहराई सां, दिलि जी सचाई सां, हिकिड़े एहतमाम सां जॾहिं तिलावत क़ुरान पाक करे रहिया हूंदा आहियो। जी प्लीज़, तव्हां कुझु ऐड करणु चाहियो? इन जी हिकमत लैलतुल क़द्र जी छा आहे? लैलतुल क़द्र जो तोहफ़ो अल्लाह तबारक व तआला हिन उम्मत खे छो ॾिनो? जी, इहो बि हिकिड़ो मख़सूस टॉपिक आहे। मुफ़्ती साहिबु हितां खां पाण कंटिन्यू कंदासीं, पर ब्रेक जे तरफ़ वधिणो आहे। असां वटि मौजूदु आहिनि असलम साहिबु। भाउ असलम खां टैंक तयारु कराइणु चाहींदमि। जी जी, ऑरेंज फ्लेवर सां तयारु कंदासीं। ऑरेंज फ्लेवर तयारु जी कयो, जी, ठीकु आहे। टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना जी, जंहिंमें विटामिन्स आहिनि, तव्हां अञा सुठो ॿुधाईंदा आहियो। बिल्कुलु। तव्हां विटामिन्स वाइटामिन सी मौजूदु आहे, वाइटामिन डी मौजूदु आहे, ऐं हीअ ड्रिंक ज़िंक सां भरपूर आहे। टैंक तयारु थी चुको आहे नाज़रीन। नंढिड़ो ब्रेक आहे, ऐं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधणु चाहींदमि। अज़मत रमज़ान में भरपूर साथ मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नालो आहे, हिकु एतमाद जो ऐं हिकु भरोसे जो। नाज़रीन, नेल्सन पैंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे। रंग ज़िंदगी जो टैंक जो भरपूर साथ नाज़रीन मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। ऐं क्विज़ जो साथ मौजूदु आहे, हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। वाइट वेंचर जो भरपूर साथ मौजूदु आहे नाज़रीन। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे वाइटल जो, वाइटल पीओ ज़िंदगी जियो। ऐं फॉर्मी जो भरपूर साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे GFS बिल्डर्स जो। ऐं उन खां अलावा सिंध जी नंबर 1 जा हिटपाल मेज़बान जो। तव्हां काॾे न वञिजो नाज़रीन, नंढिड़ो ब्रेक आहे, जल्दी सां वापसि अचूं था। अॼु पंहिंजी हिन स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान रमज़ान में ऐं भली कार चवां थी, माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन ख़ूबसूरत असां वटि ज़िक्र हले पियो, ख़ूबसूरत बयान अव्हां ताईं पहुचाइण जी कोशिशि भरपूर आहे। अज़मत रमज़ान में भरपूर साथ मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो। ऐं ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट हमेशह चयो वञे थो त नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नेल्सन पैंट्स जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे, रंग ज़िंदगी जो।
ऐं टैंक बणाइण वारनि जो भरपूर साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। नाज़रीन क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में, ऐं वाइल्ड वेंचर जो साथ मौजूदु आहे। उन खां अलावा वाइटल जो भरपूर साथ मौजूदु आहे। वाइटल पीओ ज़िंदगी जियो। फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूदु आहे। उन खां अलावा GFS बिल्डर्स जो भरपूर तावन मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान जो। असां ट्रांसमिशन जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं ॾाढो ख़ूबसूरत ज़िक्र असां वटि हली रहियो हो लैलतुल क़द्र बाबति। लैलतुल क़द्र ऐं हिकमत अमली, लैलतुल क़द्र जी हिकमत अमली जी मुफ्ती साहिब तव्हां खां कंटिन्यू कराइणु चाहींदमि। थियो हीअं त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सहाबा खे ख़बरूं ॿुधाईंदा अॻियुनि को उम्मतुनि जूं जी, त उन जूं उमिरियूं हेतिरियूं हुयूं, कंहिंजी उमिरि 1000 साल हुई, कंहिंजी 1500 साल, कंहिंजी 300 साल, 400 साल। त पोइ सहाबा खे हिकिड़ो शौक़ु ऐं रग़बत पैदा थी त काश माना एतिरी उमिरि हुननि खे मिली त एतिरी इबादत बि कई हूंदी हुननि ऐं अल्लाह तबारक व तआला खे राज़ी करण जी कोशिशि कई हूंदी, त काश असांखे बि अहिड़ो को मौक़ो मुयसरु थी वञे जो असां इबादत करे सघूं बि जेको आहे सो घणी ज़िंदगीअ वारी इबादत हिन में अदा करे सघूं। सो अल्लाह तबारक व तआला लैलतुल क़द्र जी सूरत में इहो तोहफ़ो हिन उम्मत खे ॾिनो ऐं हीउ तोहफ़ो जेको आहे इहो हिन उम्मत सां ख़ासि आहे। बिल्कुलु। ऐं हिन हवाले सां जेको पैगाम आहे उनखे समराइज़ कंदुसि त ॿियो कुझु बि न, मुख़्तसर अमाल जेके आहिनि, अवां हिकु ई नफ़िल पढ़ो, 2 रकातूं टोटल 4 रकातूं जोड़ी करे या जेतिरा पढ़ी सघजनि, 12 ताईं पढ़ी सघिजे थो ऐं जेतिरो वधीक पढ़िजे। उन राति मग़रिब नमाज़, इशा जी नमाज़, फजर जी नमाज़ जमात सां अदा कजे ऐं क़ुर मजीद जी तिलावत घणी कजे, दुरूद शरीफ़ जो इहतमाम कजे ऐं सूरत इख़लास जी तिलावत कजे 3 दफ़ा, सूरह इख़लास जी, ऐं सदको ॾिजे ऐं नवाफ़िल जो इहतमाम कजे जेके मूं अव्हांखे अर्ज़ु कयो त 3 नियतुनि सां। ऐं इन एॾी वॾी क़द्र वारी राति खे कोशिशि करे हर हिकु त केरु ज़ाया करण जी कोशिशि न करे, पंहिंजो पाण ज़रूरु बख़्शराए, छो त इंतिहाई महरूम आहे उहो शख़्स जेको हिन रमज़ान शरीफ़ जे हूंदे ऐं अॼोकी लैलतुल क़द्र हूंदे बि पंहिंजो पाण न बख़्शराए सघिजे, उहा उनजी महरूमी आहे। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। ऐं तमामु शुक्रगुज़ार आहियां तव्हांजो ख़ूबसूरत मैसेज असांजे तमामु नाज़रीन ताईं, असां हिते मौजूदु तमामु हाज़रीन ताईं पहुतो आहे ऐं यकीनन इन दुआ सां त असांखे अल्लाह तबारक व तआला हिन अमल ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मुंहिंजी समूरी टीम शुक्रगुज़ार आहे। मुफ्ती अब्दुल बाक़ी सुमरो साहिबु, अव्हां तशरीफ़ खणी आया, तव्हां असांखे टाइम ॾिनो, तव्हां पंहिंजे इल्म मां असांखे सिखण जो भरपूर मौक़ो ॾिनो। हीउ पांडा जो जेको गिफ्ट बॉक्स आहे इहो तव्हां सां गॾु वेंदो। असां सां मौजूदु रहिया हिन अल्लामा ताहिरुल ताहिरी साहिबु। तव्हां खां असां आख़िर में मैसेज वठंदा आहियूं ऐं अॼु बि मैसेज वठंदासीं। जी, अॼु जी राति मुतालिक़ जेके मुफ्ती साहिब अमाल बयानु फ़रमाया, इन में को शक कोन्हे तमामु अमाल फ़ज़ीलत वारा आहिनि ऐं इंसान खे अल्लाह ताला जी वेझड़ाई ॾियारण में तमामु बहितरीनु किरदारु अदा कंदा आहिनि। लेकिन तमामु इहे इन्हनि नेक अमलनि खां पहिरीं हिकिड़ो अमल करणु खपे। मग़रिब खां पोइ या असर खां पोइ गुस्ल करे, उन खां पोइ जीअं राति शुरू थिए सभ खां पहिरीं अल्लाह ताला जी बारगाह में पंहिंजे गुनाहनि खे यादि कंदे तौबा करे, ताकी उन जा पहिरियां जेके गुनाह आहिनि उहे माफ़ु थियनि। ऐं गुनाहनि में ॾिसो 2 शयूं आहिनि, हिकिड़ो गुनाह आहे अल्लाह ताला जो डायरेक्ट, जंहिंखे हुकूकुल्लाह चऊं था, ऐं ॿियो आहे बाने कंहिंसां नारवा सलूक कयो अथसि, उनखे हुकूकुल इबाद चऊं था। हुकूकुल इबाद कोन माफ़ु थींदा जेसीं ताईं बाने खां हक़ माफ़ु न कराए। लिहाज़ा अगरि बाने जा हक़ रहियल आहिनि उन्हनि खां उहो माफ़ु कराए, अल्लाह ताला खां माफ़ी वठे, गुनाहनि खां बिल्कुलु पाक थी वियो, उन खां पोइ जॾहिं इबादत कंदो त उनखे ॿीणो सवाबु मिलंदो, अञा वधि में वधि उनखे सवाबु मिलंदो। ऐं माफ़ी घुरंदे अल्लाह ताला खां, यानी कि माफ़ी जो मतिलबु हूंदो आहे एक्सक्यूज़ करणु अल्लाह ताला जी बारगाह में। जॾहिं एक्सक्यूज़ करे उहे वर्ड ज़ुबान ते अदा करे त उनजे दिलि में नदामत हुजे, पशेमानी हुजे, मूं वाक़ई इहो गुनाह कयो आहे, न करणु खपे हा, या अल्लाह साईं बसि मां हाणे तोखां माफ़ी घुरां थो, मूंखे मुआफ़ फरमा। त अहिड़े यानी ज़ुबान ऐं दिलि ॿई हिकिड़ी कैफ़ियत हुजे, ईअं न दिलि में हुजे न न मां माफ़ी वठी वरी कंदुसि इहो।
इंशाअल्लाह उनखे अञा वधीक बहितर फ़ाइदो थींदो ऐं अल्लाह ताला जी रहमत अञा वधीक हुनजे मथां नाज़िल थींदी। सुभान अल्लाह तमामु तमामु ख़ूबसूरत तमामु काराइतो अॼु जे ॾींहं जे लाइ अव्हां जो मैसेज अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब ऐं तमामु शुक्रगुज़ार आहियां तव्हां तशरीफ़ खणी आया असांजे प्रोग्राम में तव्हां तमामु ख़ूबसूरत तरीक़े सां असां ताईं असांजे तमामु नाज़रीन ताईं बयानु पहुचायो आहे ऐं तव्हां महिमान बणिजा क्वेस जा नाज़रीन। उन खां अलावा असांजी ट्रांसमिशन में मौजूद रहा इमरान सुलेमान साहब, मैं आपकी भी शुक्रगुज़ार हूँ। आप आए माशाल्लाह से हमारी ट्रांसमिशन को बहुत खूबसूरत बनाया आपने और ये नेल्सन का गिफ्ट बॉक्स आपके साथ जाएगा। इन तरफ़ असां सां मौजूद रहंदा आहिनि असलम साहब, तव्हां टपाल मेज़बान जी चांहि तयारु कंदव ऐं टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि ज़रूरत जी शइ हूंदी आहे असांखे रोज़े खां पोइ या रोज़े सुबुह जो रखण में बिल्कुलु असांखे ज़रूरी शइ हूंदी आहे चांहि। जी ऐं उहो चवंदा आहिनि हिकिड़ो ॻोठो आयो हिकिड़ो हमरा शहरी ॾे, उन शहरी खे चवंदा आहिनि आयो आहे तो वटि घुमण लाइ, मूंखे घुमाए फिरायो। हू वॾनि वॾनि होटलनि ते हुनखे वठी वेंदो, ॾाढो खाराईंदो पीआरींदो हुनखे, चांहि हुनखे हिकिड़ी न पीआरींदो आहे हुनखे। त उहो चवंदो ॻोठ वञी चवंदो आहे त ॾे ख़बर थी आहीं शहरी दोस्त ॾांहुं, चए किथे भाउ वञो जेको आहे चांहि बि कोन पीआरी मूंखे। त माना ज़रूरी माना हर शइ को इम्पोर्टेंट चांहि आहे बिल्कुलु सिंधी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान ज़बरदस्त टपाल मेज़बान असलम भाउ तयारु करे रहिया आहिनि ऐं मूंखे तमामु सुठो लॻो, तमामु मूंखे बहितरु लॻो अॼु जी हिन महफ़िल में वेही करे मेज़बानी जे दौरान ही शर्फ़ नसीब थियो आहे त पहिरें रोज़े खां वठी आख़िरी रोज़े ताईं हिन ट्रांसमिशन खे ख़ूबसूरत तरीक़े सां नाज़रीन अव्हां ताईं असां पहुचायो आहे। ऐं स्टार्टिंग में ॻाल्हि कई ऐं ही पूरो जो पूरो क्रेडिट असांजी पूरी टीम खे वञे थो। मुर्तज़ा मजबूर साहब असांजी पूरी टीम खे मैनेज कंदा आहिनि। ख़ालिद जागीरानी साहब तमामु सुठो किरदारु निभाए रहिया आहिनि तमामु ख़ूबसूरती सां ऐं हुनजी मिज़ाज में ॾाढी नरमी हूंदी आहे, हर कंहिं सां तमामु नरमी सां पेश ईंदा आहिनि, ख़ूबसूरत तरीक़े सां हर कंहिंखे डील कंदा आहिनि ऐं हिते मौजूदु हर मामलात खे ॾिसी रहिया हूंदा आहिनि। उन खां पोइ वसीम भाउ, उन खां पोइ हसनैन ॾाढो सुठो साथ निभाईंदो आहे असां सां, दानिश मौजूदु हूंदो आहे, ॾाढो सुठो साथ निभाईंदो आहे, शाहजी असां सां मौजूदु रहंदा आहिनि, बहितर तरीक़े सां साथ निभाईंदा आहिनि ऐं दानिश भाउ असां सां ॾाढो सुठे तरीक़े सां साथ निभाईंदा आहिनि। ओवरऑल टीम मेंबर्स खे रेडी करे हिते विहारण ताईं उन्हनि जो ॾाढो सुठो साथ हूंदो आहे। न सिर्फ़ु असांजा टीम मेंबर्स पर ओवरऑल जेके महिमान ईंदा आहिनि उन्हनि खे सुहिणे नमूने सां हेसि ताईं विहारे ऐं बहितर तरीक़े सां ख़ूबसूरत तरीक़े सां वरी पाण अॻियां खां वेही सुठे तरीक़े सां ट्रांसमिशन खे बि ॿुधंदा आहिनि। नाज़रीन ट्रांसमिशन में वक़्तु यकीनन मोकिलाइण जो अची वियो आहे ऐं पाण इफ़्तारी जे क़रीब आहियूं। पंहिंजे दुआउनि में भरपूर असांखे बि यादि रखिजो। सॼी ट्रांसमिशन अव्हां ताईं पहुती आहे, यकीनन डिफरेंट असां वटि स्पॉन्सरशिप मौजूदु आहिनि, उन्हनि जे सहकार सां ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो तावन असां सां मौजूदु रहियो आहे। अज़मत रमज़ान में ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट हमेशह का नालो आहे हिकु एतमाद जो ऐं हिकु भरोसे जो। नेल्सन पैंट्स जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु रहियो आहे। अॼु जी ट्रांसमिशन में रंग ज़िंदगी जो नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे। 25% इज़ाफ़ी कवरेज ॾींदो आहे जंहिंसां तव्हां घटि पैंट जे मिक़दार में वधीक जाइ खे रंग करे सघंदा आहियो ऐं फ्री कलर एडवाइस सर्विस पिणु मौजूदु आहे। तव्हां क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां राब्ते में अची सघो था, घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। रंग ज़िंदगी जो तमामु ज़िंदगी जा रंग ख़ूबसूरत ऐं हसीन हूंदा आहिनि। नाज़रीन टैंग जो भरपूर साथ मौजूदु आहे। टैंग बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना अॼु जी ट्रांसमिशन में बि भरपूर साथ निभायो आहे। टैंग जा डिफरेंट फ्लेवर्स आहिनि ऐं हर फ्लेवर पंहिंजे पंहिंजे मयार जे मुताबिक़ ॾाढो बहितरीनु टैंग जो जेको मयार आहे उहो क़ाइमु रखियो आहे। क्वेस जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु रहियो आहे अॼु जी ट्रांसमिशन में। हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जो भरपूर साथ मौजूदु रहियो आहे अॼु जी ट्रांसमिशन में। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी हिकु नई दुनिया लेकिन वाइटल जो भरपूर साथ मौजूदु रहियो आहे। वाइटल पीओ ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जो साथ मौजूदु रहियो आहे अॼु जी ट्रांसमिशन में। एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी हिकिड़ो ज़बरदस्त स्लोगन बि मौजूदु आहे। डिफरेंट प्रोडक्ट्स आहिनि, सुठियूं प्रोडक्ट्स आहिनि, तव्हां इस्तेमालु करे सघो था, कंहिं बि सुठे दुकान तां तव्हां ख़रीद बि करे सघो था। GFS बिल्डर्स जो साथ मौजूदु आहे। पंहिंजे मुस्तक़बिल जी बहितरीनु चूंड सुठो साथ निभायो आहे अॼु जी ट्रांसमिशन में। GFS बिल्डर्स सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान जो भरपूर साथ अज़मत रमज़ान में मौजूदु रहियो आहे ऐं सिंधी मेज़बानी जी सुञाण टपाल मेज़बान। नाज़रीन मूंखे मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदव इजाज़त, पंहिंजी दुआउनि में भरपूर यादि रखिजो। तमामु ख़ूबसूरत राति हे 27 जी राति अव्हां जी दुआउनि जी तलबगार आहियां मां बि। ऐं असां वटि आख़िर में मौजूदु आहिनि
इमरान सुलेमान साहब जिन जो आवाज़ अवां ताईं मां पहुचाईंदी वेंदसि जी नातिया कलाम अवां जो हूंदो बिस्मिल्लाह कयो मौलाया सल्ली वसल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम मुहम्मदुन सय्यदुल कौनैनि व सकलैनि मुहम्मदुन सय्यदुल कौनैनि व सकलैनि वल फरीक़ैनि मिन उर्बिन व मिन अजमी मौलाया सल्ली वसल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्ली हौलिम मिनल अहवालि मुक़तहिमी मौलाया सल्ली वसल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम या रब्बी बिल मुस्तफ़ा बल्लिग़ मक़ासिदना या रब्बी बिल मुस्तफ़ा बल्लिग़ मक़ासिदना वग़फ़िर लना मा मदा या वासियल करमी मौलाया सल्ली वसल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम।